सदाए ते सबका बख न बासे का जेही तेही ज़ात जी जुम्बश नाहे का मूसे हले सा जा जीअ मिठो न करे। अस्सलाम वालेकुम मौजूद ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महरान जा रागी साण करे आऊं आहियां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच सागी सिक ऐं पुरखलूस जज़्बन सां मुंहिंजा साईं महरान जे रागीअ में हस्ब मामूल हस्ब दस्तूर असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीम मिर्ज़ा साहब मौजूदु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। महिरबानी। वालेकुम अस्सलाम अशरफ। नसीम साहब सच पुछो त पाण जेको सफ़र कयो आहे जी त काफ़ी वॾो सफ़र थियो आहे, तक़रीबन सभिनी ते काफ़ी हिते ॻाल्हायो आहे, पर जेके गुज़िरियल प्रोग्राम पाण कयो साईं उन में जी। काफ़ी दोस्तनि जी जेकी मोट आई आहे ऐं सच पुछो त हिकिड़ी पाण खे बि हिकिड़ी माना तव्हांजी मूंखे ख़बर मूंखे पाण हिकिड़ी त बरे सग़ीर पाक हिंद जा हेॾा वॾा नामवर गायक ख़ान साहब बड़े ग़ुलाम अली ख़ान, ख़ान साहब आशिक़ अली ख़ान, जी हाँ। उन जी जेको आहे सो शख़्सियत ते उनजे फ़न ते उन ते अलाए छा ॻाल्हाइजे नज़र, पर जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हीअ त दरिया खे कंहिं कूज़े में बंदि करण जे बराबरि आहे, त पंहिंजो वक़्तु ऐं तक़ादा अहिड़ी जो पाण हिकिड़ो मुख़्तसर तौर ते अच्छा उन्हनि जे हवाले सां वरी हिकिड़ो नालो ॿियो बि आयो पिए जंहिं ते वरी पाण जॾहिं निकितासीं उन टाइम ते त पाण डिसाइड कयो त हाणे जेको हिन खां पोइ जेको प्रोग्राम कंदासीं सो कंदासीं ख़ान साहब उमेद अली ख़ान ते। सुभान अल्लाह। त जिते ख़ान साहब आशिक़ अली ख़ान आहे त आउं सम्झां थो उते नालो सिंध जे सरज़मीन ते जेको वॾो नालो अचे पियो वरी ॿुधिजे पियो सो ख़ान साहब उमेद अली ख़ान जो बि आहे। ऐं उन खां अॻु वरी पाण जीअं ज़िक्र कयो ख़ान साहब आशिक़ अली ख़ान जे बारे में त आशिक़ अली ख़ान में जेकी शागिर्दनि पाण ज़िक्र कया त उन में ज़ाहिदा परवीन जो ख़ान साहब जी आशिक़ अली ख़ान जे हवाले आशिक़ अली ख़ान जे हवाले सां जी हाँ। त इहो बि पाण डिसाइड कयो त ज़ाहिदा परवीन खे बि पंहिंजो पाण यादि कंदासीं। जी हाँ। अच्छा ज़ाहिदा परवीन खे नज़र पाण इन सेंस में यादि करे सघूं था त जीअं त ज़ाहिदा परवीन जेके घणियूं काफ़ियूं ॻायूं आहिनि जी से हाँ। पंजाबी सराइकी में ॻायूं आहिनि। सही था चओ। ऐं उहे सराइकी काफ़ियूं जॾहिं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जूं महफ़िलूं थींदियूं या पंहिंजे रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी लाइब्रेरी में हींअर सिंधी प्रोग्रामनि में असां हलायूं था त असां हुनखे पंहिंजी फ़नकार सम्झंदा आहियूं। फ़नकार जी का शरत न हूंदी आहे त न सिर्फ़ु अॼु हिन प्रोग्राम में पाण ज़ाहिदा परवीन जी शख़्सियत उन ते फ़न ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं उन खां पोइ आख़िर में ख़ान साहब उमेद अली ख़ान जी शख़्सियत ऐं उन जे फ़न ते पाण ज़रूरु गुफ़्तगू कंदासीं। त आउं सम्झां थो नसीर साहब त छो न हिकिड़ो ज़ाहिदा परवीन जे आवाज़ ते कलाम ॾिसिजे या ॿुधिजे उन खां पोइ वरी पाण उते गुफ़्तगू कंदासीं। त दोस्तो ज़ाहिदा परवीन असांजे पाकिस्तान जे नामवर फ़नकारनि मां हुनजो नालो आहे। अचो त हुनजो यादगार ई गीत
वेलकम बैक। नसीर साहब, हाणे मूं वटि हिकिड़ो मुख़्तसर तारुफ़ आहे ज़ाहिदा परवीन जे हवाले सां। बेशक। त दोस्तो, रेडियो पाकिस्तान लाहौर जेके बि ख़ूबसूरत आवाज़ पैदा कया ऐं जेके सुरीला रागी रूशनास कराया आहिनि, तिन में ज़ाहिदा परवीन जो नालो नुमाया नज़र अचे थो। आवाज़ जी मलकाए ज़ाहिदा परवीन बुल्ले शाह जे देस में जनम वठंदड़ ऐं ख्वाजा ग़ुलाम फरीद जूं दिलसोज़ काफ़ियूं ॻाईंदड़ ज़ाहिदा परवीन बरे सग़ीर जे बर्क गवैये आशिक़ अली ख़ान जी शागिर्दानी हुई, जंहिंखेसि सुर लॻाइण खां सवाइ ताल, मुर्कनि, ताननि ऐं रमज़नि जूं हुनुर सेखारियो ऐं कमाल सेखारियो। हू सुतती ख़याल, ठुमरी, काफ़ी ते तब आज़माए करणु लॻी हुई ऐं उन वक़्त जे हमअसर क्लासिकल गायकाउनि, मुल्तान वारी सुरैया मुल्तानी, हैदराबाद वारी नवाब अख्तरी बेगम, ढाका वारी फिरदौसी बेगम ऐं लाहौर जी फरीदा खानम खे बि रस्ते में छॾे वई। उन में कमाल ज़ाहिदा जी दिलकश आवाज़ जो ऐं ख्वाजा ग़ुलाम फरीद जी काफ़ियुनि जो बि हो। ज़ाहिदा जो आवाज़ बर सग़ीर जे वॾनि आवाज़नि मां हिकु हो, जंहिंजे सुर में सोज़ो गदास, मेठाज, ऊचनि सुरनि ते रसाई, उतार चढ़ाव जो सलीक़ो जेतिरो ज़ाहिदा वटि रहियो तंहिंजो जवाब ई नाहे। संदसि सुर तस्बीह जे दाण वांगुरु हुस्न में विरायल हुअण सबबि सुरनि जो रचाव ऐं फहिलाव निहायती निरालो रहियो ऐं अहिड़ो निरालो ॾांव उन वक़्तु कंहिं बि गायका वटि मौजूदु न हो। ज़ाहिदा परवीन रेडियो लाहौर खां स्टार्ट वरिती हुई ऐं सुतती संदसि सुरीलो आवाज़ मुल्क जे कुंड कुर्छ में पखिड़िजी वियो ऐं मुल्की हदुनि ऐं सरहदुनि खे बि छुहण लॻो हो। रेडियो पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ स्टेशन जी सालगिरहनि वारनि महफ़िलुनि में ज़ाहिदा जी शिरकत तमामु घणो ज़रूरी सम्झी वई। रेडियो हैदराबाद जी पहिरीं सालगिरह जे मौक़े ते ज़ाहिदा बि उस्ताद गायकनि सां गॾु हैदराबाद आई हुई, जिन में मलकाए मूसीक़ी रोशन आरा बेगम, नज़ाकत अली ख़ान, सलामत अली ख़ान, अमानत अली ख़ान, फ़तेह अली ख़ान ऐं ॿिया शामिल हुआ ऐं उहे बि पहिरियों भेरो हैदराबाद आयल हुआ। हैदराबाद जी उन ओपन एयर थिएटर जे मुनक़िद मूसीक़ी जी महफ़िल में ज़ाहिदा ग़ुलाम फरीद जी काफ़ी कया हाल सुणावा दिलदा ॻायो त राति जी सांत में काफ़ी माण्हू उते परे परे खां आया ऐं उन्हनि काफ़ी ॿुधी ऐं चवण लॻा त वाह 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 वाह, राग त असां अॼु ॿुधो आहे, अॻु त रुॻो राग जूं ॻाल्हियूं असां ॿुधियूं हुयूं। सुरीला माण्हू चवंदा आहिनि त सिर्फ़ु आवाज़ सुठो सुरीलो हुजणु काफ़ी न आहे, पर सुर इहो आहे जेको संगीत जे सुरनि ऐं उसूलनि ते ठहकंदड़ हुजे। हिन हिसाब सां ज़ाहिदा ते आवाज़ ऐं संगीत कुझु वधीक ई महिरबान रहियो आहे। उस्ताद आशिक़ अली ख़ान ज़ाहिदा खे चयो हो त ज़ाहिदा, तूं जेतोणीकि मूं वटि मुख़्तसर तौरु सिखी आहीं, पर तुंहिंजे सोज़ भरी आवाज़ ते माण्हू रोईंदा ज़रूरु आहिनि। 1963 जे कलंदर लाल शहबाज जे मेले वारी मूसीक़ी जी महफ़िल में बि तमामु परे परे खां फ़नकार आयल हुआ। उस्ताद उमैद अली ख़ान, मोहम्मद अली, फरीदी कवाल ऐं मेहदी हसन, मोहम्मद इब्राहिम, मोहम्मद जुम्मन समेत ज़ाहिदा परवीन बि आई हुई। ज़ाहिदा तानपुरो हंज ते रखी जॾहिं ख़याल बिलावल ॿुधायो त वाह वाह थी वई, पर उन खां बि वधीक वाह वाह तॾहिं थी जॾहिं हुन ख्वाजा ग़ुलाम फरीदी काफ़ी सावण मेघ मलार ॻायो त सियारे जे मौसम में बरसाति अची वई हुई। साईं मोहम्मद ज़मा शाह पंहिंजे दौर जो वॾो क्लासिकल राग जो इदारो हो। उस्ताद आशिक़ अली ख़ान खां शागिर्दी जो सगोप ॿुधायो हुई, सो ज़ाहिदा सां साईं बि पंहिंजे अयामकारी जी मूसीक़ी में मूसीक़ी शनास माण्हुनि में मूसीकारनि जो ज़िक्र थींदो रहंदो हो ऐं हू चवंदो हो त ज़ाहिदा परवीन जहिड़ियूं फ़नकाराऊं तमामु घटि ॼायूं आहिनि या तमामु घटि ईंदियूं। ज़ाहिदा हिन दुनिया में न रही आहे, संदसि धीअ शाहिदा बि न रही आहे। अलबत्ता आबदा परवीन मौजूदु आहे, जेका सिंधी सराइकी काफ़ियुनि खे सारे जग में ॻाए वॼाए नालो हवालो कमाए रही आहे। ज़ाहिदा ख़याल ठुमरी खां सवाइ ग़ज़ल, गीत, काफ़ियूं बि ॻायूं ऐं देस परदेस नालो बि कमरायो। ज़ाहिदा परवीन त पंहिंजो वारो वॼाए वई, पर संदसि सुर सरमायो रेडियो पाकिस्तान लाहौर जी क्लासिकल रिसर्च सेल में महफ़ूज़ आहे। ज़ाहिदा परवीन सॼे जग में हिकु आहे। ज़ाहिदा सरकारी ऐं ग़ैर सरकारी एवार्ड बि माणिया त मुल्की ग़ैर मुल्की दौरा बि कयईं,
जिते बि वई उते नालो कमाई। ज़ाहिदा परवीन 7 मई 1975 ते हिन फ़ानी दुनिया मां कूच करे वई ऐं हिन वक़्तु हू बकिया मेरासिया कब्रिस्तान लाहौर में दफ़न आहे। त नसाब ही हो मुख़्तसर तारफ़ जेको असां दोस्तनि खे पेश कयो ॿुधायो। ज़ाहिदा ते अञा पाण ॻाल्हाईंदासूं, छो न हिकिड़ो नग़मो ॾिसूं ॿुधूं, हुन खां पोइ वरी पाण गुफ़्तगू कंदासीं। दोस्तो तव्हां ऐं असां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था ज़ाहिदा परवीन जी आवाज़ में हीअ ख़ूबसूरत कलाम। वेलकम बैक जी नसीर साहब। जी पाण ॻाल्हि पे कई आहे, बल्कि ॾिसूं पियासीं ज़ाहिदा परवीन साहिबा खे, त असांखे जीअं कंहिं गुज़िरियल प्रोग्राम में अख्तर दरगाही साहब ॿुधायो त मौसीक़ी जेके क्लासिकल गवई आहिनि उन्हनि में आशिक़ अली ख़ान खे बाबा आशिक़ अली ख़ान चयो वेंदो। अहिड़ी तरह सां असां जेकॾहिं पूरे बर सग़ीर में मौसीक़ीअ जी तारीख़ ॾिसूं था त बेशक मलका तरन्नुम नूरजहान फिल्मी गाननि जे हवाले सां आहे मशहूरु आहे, पर हिकिड़ी ख़याल गायकी थिए थी, हिकिड़ी ठुमरी गायकी थिए थी ऐं उन जो आसान रस्तो जेको आहे उहो अशरफ आहे, उनखे सॾिबो आहे काफ़ी गायकी। ऐं असांजी ज़ाहिदा परवीन दरअसल इन फ़न जी ईअं चइजे त राणी हुई, बल्कि महाराणी हुई। इन करे असांजी ज़ाहिदा परवीन जो जेको ख़िताबु आहे उहो आहे मलका काफ़ी। वाह वाह, माना काफ़ीअ जी जेका गायकी आहे उहा चाहे ख़्वाजा फरीद जी हुजे या असांजे शाह हुसैन जी या बुल्ला शाह जी, सचल सरमस्त जी, त उहे जेके हिन ख़ासि तरह सां जेको शाइर मुंतख़िब कयो ॻाइण जे लाइ उहो आहे ख़्वाजा ग़ुलाम फरीद। छाकाणि त उनजी जेका फ़राकिया शाइरी आहे उहा हुन घणो करे राग भैरवीअ में ॻाई आहे। राग भैरवी माना सदारंगी, राति जो ॻायो, सुबुह जो ॻायो, शाम जो ॻायो, उन जो को वक़्तु कोन्हे। वॾा राग वक़्त जा राग हूंदा आहिनि न, कल्याण आहे त तव्हां जेकॾहिं शाम ई सांझीअ जे वक़्त ते ॻायो, राणो आहे त तव्हां राति जो ॻायो, सुहिणी आहे त आधी राति जो ॻायो। पर मालिकनि या राग जे पारखुनि भैरवीअ खे सदारंगी चयो आहे, जंहिं वक़्तु ॻायो उन वक़्तु हिन जो इम्प्रेशन थींदो। त ज़ाहिदा परवीन जेको आहे पंहिंजे लाइ मुंतख़िब कयो काफ़ियुनि जे लाइ, उहो कसरत सां हुन
ख़्वाजा फरीद जे काफ़ियुनि खे राग भैरवीअ में उन ॻायो आहे। ज़ाहिदा परवीन ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे त रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते बि असांजे बुज़ुर्गनि उनखे जेके सालाना इहे थींदा हुआ सालगिरहनि जा प्रोग्राम, त अनवर बलोच साहब असांजा म्यूज़िक जा इंचार्ज हुआ असांखां पहिरीं, उहे ॿुधाईंदा हुआ त मूं त कॾहिं हुनखे रूबरू कोन ॾिठो हो, पर उहो कंसर्ट में ॻाइण जे लाइ आई त लामोहल्ला म्यूज़िक जो जेको शोबो आहे उन जे ई ऑफिस में अची वेठी, त चयऊं मथे आयुसि जो ऑफिस में घिड़ियुसि त हिकिड़ी सांवरी, बल्कि चयईं त कारी, हल्की फुल्की नंढड़ी कुर्सीअ ते ॿई टंगूं रखी ऐं उन जूं ॿ चोटड़ियूं आहिनि हिते। त मूं चयो केरु आहे जेका असांजे ऑफिस में वेठी आहे इन एॾे वॾे माना तमतराक सां त ऑफिस में हुजत सां, छाकाणि तूं मलका काफ़ी हुई, हुनखे अख़्तियार आहे त उहो जीअं वणेसि तीअं वेठी अचे। त चयईं त पोइ ख़बर पई त उहा ज़ाहिदा परवीन आहे, त बेहद ख़ुशी थी। अनवर बलोच साहब चयो असीं टिड़ी गुलाब गुल थी वियासीं, असां जिन जो आवाज़ ॿुधंदा रहियासीं उनखे ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो ॾिठोसीं। रेडियो पाकिस्तान लाहौर जी ॻाल्हि जेका किताबनि में लिखी पई आहे, असां बारहा ॿुधो आहे। अशरफ तमी बि रेडियो जा माण्हू आहियो, असीं त रेडियो जा माण्हू आहियो। आहे कि इन ताक़त जो अंदरि स्टूडियो में सिगरेट या बीड़ी पी सघे, मुमानियत आहे, मना आहे। रेडियो हैदराबाद जो मौजिद ठाहिण वारो आहे पीर अली मोहम्मद राशिदी। पीर अली मोहम्मद पन जी बीड़ी पीअंदो हो। उहा जॾहिं हुन ओचो विज़िट कंदे दुखाई त ज़ेड बुखारी साहब हुनखे चयो त सर हीअ नॉर्म्स जे ख़िलाफ़ आहे, हीअ रेडियो जे उसूलनि जे ख़िलाफ़ आहे, तव्हां नथा पी सघो। ऐं हुन मिनिस्टर खे चयो। पर ज़ाहिदा परवीन जो मनसब ॾिसो त मूं रेडियो पाकिस्तान जी जेका तारीख़ आहे लाहौर जी, उते हू जॾहिं लाइव ॻाइण वेंदी हुई त छाकाणि त हुनजो मूड पन जी बीड़ी पीअण सां थींदो हो ज़ाहिदा परवीन जो। इन करे रेडियो पाकिस्तान जे तारीख़ जी उहो वाहिद फ़नकारा हुई जेका स्टूडियो में वेही पन जी बीड़ी पीअंदी हुई, उन खां पोइ गानो रिकॉर्ड कराईंदी हुई। त इहो हुयो हुनजी हैसियत जेका माना उते तसवुर कई वेंदी हुई। बाक़ी हाणे जेकॾहिं अशरफ लफ़्ज़ काफ़ी ओ शाइरी जी थींदी आहे सिन्फ़, पोइ केॾी ख़ुशनसीबी आहे ज़ाहिदा परवीन जी जो चवंदा आहिनि त हाणे ताईं पूरे बर सग़ीर में जेकॾहिं लफ़्ज़ चवंदो काफ़ी त इन जी माना तव्हांजे ज़हन में साम्हूं अची वेंदी ज़ाहिदा परवीन। त एॾो हुनखे मनसब मिली वियो आहे। जॾहिं जीअं तव्हां चवंदो न मलका तरन्नुम त तव्हांजे ज़हन में फौरन मलका तरन्नुम नूरजहान अची वेंदी। ऐं तव्हां जॾहिं चवंदो काफ़ी त तव्हांजे ज़हन में को ॿियो हरगिज़ न ईंदी मलका काफ़ी ज़ाहिदा परवीन। तमामु सची पुछो त एॾी तव्हां वाज़े ॻाल्हि कई त ज़ाहिदा परवीन जी शख़्सियत खे तव्हां माना इन जुमलनि में जेको आहे सो महफ़ूज़ करे बेपनाह पसंदि अशरफ। ऐं आउं एतिरो बि ज़रूरु चवां त हुन ख़्वाजा फरीद असांजो जेको सचल सरमस्त खां पोइ जो शाइर आहे, ऐं ख़्वाजा फरीद साईं पंहिंजी काफ़ी शाइरी जंहिंखां असरु वरितो आहे न, जीअं शेख अयाज़ शाह लतीफ़ खां असरु वरितो आहे, त ख़्वाजा फरीद साईं जेको मिठण कोट आहे ऐं चोलिस्तान आहे, हीउ थर आहे हिकिड़ो, उन वधि में वधि काफ़ीअ जो असरु वरितो आहे सचल सरमस्त खां। पर हुन सराइकी काफ़ियूं लिखण सां गॾोगॾु असांजी हिकिड़ी सिंधी काफ़ी बि आहे, हर दिलि जो दिलदार यार मुंहिंजो, ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे त इहा ज़ाहिदा परवीन सिंधीअ में बि ॻाई आहे। सो मुमकिन आहे त जेकॾहिं अवेलेबल हूंदी त हर दिलि जो दिलदार यार मुंहिंजो ज़ाहिदा परवीन जो आवाज़ आहे ऐं असांजे ख़्वाजा फरीद साहब जिन जी सिंधीअ में लिखियल ऐं चयल काफ़ी आहे। वाह वाह वाह। मतिलबु हाणे मुर्तज़ा मजबूर साहब खे चऊं था जेकॾहिं इहो कलाम हुजे त असांखे ज़ाहिदा जी आवाज़ में ॿुधाए, न त को ॿियो कलाम हुजे, सराइकी हुजे, उर्दू हुजे, उहो ॿुधाए सघो था। त दोस्तो ॾिसूं ऐं ॿुधूं था ज़ाहिदा परवीन जी आवाज़ में हीउ ख़ूबसूरत कलाम। कित मुल्ला कित आमदना
वेलकम बैक दोस्तों प्रोग्राम महरान जे रागी असीं जी ख़िदमत में महरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं। महरान जे रागी जी शुरूआत असां अॼु प्रोग्राम में ज़ाहिदा परवीन जी शख़्सियत उन ते फ़न ते कई। हाणे असीं तमामु सिंध जे हिकिड़े तमामु वॾे कलाकार गायक गवैये ख़ान साहब उमेद अली ख़ान खे ज़रूरु यादि कंदासीं। नज़र साहब ख़ान साहब उमेद अली ख़ान ते ॻाल्हाइण खां अॻु में मूं वटि तारुफ़ आहे, पर जीअं शुरूआत में तव्हां प्रोग्राम हो उन में तव्हां ज़िक्र कयो जेको पाण ॾिठो पियो ॿुधो पियो त हिकिड़ो कलाम ख़ान साहब उमेद अली ख़ान ऐं ख़ान साहब आशिक़ अली ख़ान गॾु ॻायो आहे राग ललित त असीं मुर्तज़ा मजबूर साहब खे चवंदासीं त उहो ई कलाम असांखे शुरूआत में ॿुधाए त असांखे मज़ो अची वेंदो। काफ़ी दोस्तनि असांखे फरमाइश कई आहे त मजबूर साहब महिरबानी करे इहो जेको राग ललित आहे इहो कलाम असांखे ॿुधायो ॾेखारियो, उन खां पोइ असां गुफ़्तगू कंदासीं।
वेलकम बैक। नसीर साहब हाणे मूं वटि हा। ख़ान साहब जो मुख़्तसर तारुफ़ आहे, भला। उहो जेके तव्हां मूंखे इजाज़त ॾियो तव्हां वठां। त दोस्तो, क्लासिकल मौसीक़ी जे नामवर गवालियारी घराणे जेके नामवर ऐं बेहद नामवर गवैया पैदा कया आहिनि, जिन हिंद सिंध में वॾो नालो कमायो आहे, उन में वॾो नालो उस्ताद उमेद अली ख़ान जो बि आहे, जंहिं पंहिंजे मख़सूस अंदाज़ सां ख़याल जी गायकी खे अॻिते वधायो आहे। हिन घराणे जो चश्मो चिराग ऐं बेहद सुरीलो गवैयो ख़ान साहब उमेद अली ख़ान 1910 में उस्ताद प्यारे ख़ान जे घर में अमृतसर में अखियूं खोलियूं हुयूं। संदसि बालकपण, नौजवानी अमृतसर ऐं लाहौर में गुज़रिया, जॾहिं त फूह जवानी ऐं जीवन जो वॾो हिसो सिंध हैदराबाद में गुज़रियो ऐं बिलाशक त सिंधी खेसि वॾे मर्तबे लाइ हिनखे गवैयो बणायो हो। मुल्क जे विरागे खां अॻु बि लाहौर गायकनि ऐं रागदारी जो गढ़ रहियो आहे, जिथे कुसूरी, पटियालवी, गवालियारी घराना आबाद हुआ। उमेद अली ख़ान मौसीक़ी जा अवाइली सबक त यकीनन पंहिंजे वालिद प्यारे ख़ान खां सिखिया ऐं बाद में पटियालवी घराणे जे उस्ताद आशिक़ अली ख़ान जी सोबत में बि हुन काफ़ी सिखियो। जगबंदी ऐं गॾिजी ॻाइण जो रिकॉर्ड बि हुननि क़ाइमु कयो। उन खां अलावा वॾनि महफ़िलुनि में गॾिजी वञण सबबि हिन गवालियारी गायकी ते पटियालवी रंग चढ़ी वियो ऐं हू हिंद सिंध जे निहायती वॾे गवैये तौरु मौसीक़ी रागदारी जे मैदान ते लही आयो हो। दोस्तो, ही उहो ज़मानो हो जेको शिकारपुर सिंध में वॾे अरसे खां मुक़ीम गवालियारी गायक शिकारपुर खे छॾे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आबाद थी रहिया हुआ। शिकारपुर राग जे हवाले सां उजाड़ खंडर वांगुरु थी वियो हो। तंहिं करे मुबारक अली ख़ान वारा कराची में, बेबो ख़ान ऐं ग़ुलाम रसूल ख़ान वारा उमेद अली ख़ान जो नंढो भाउ हैदराबाद में, मंज़ूर अली ख़ान पंहिंजे वालिद जमालो ख़ान समेत टंडो आदम में ऐं प्यारो ख़ान उमेद अली ख़ान समेत लाहौर में ई रही पिया, जिते हू हमेशा उते जे माइटनि सां गॾु रहिया। ऐं उमेद अली ख़ान जेतोणीकि लाहौर वासी हो, पर पोइ बि हुन पंहिंजो ॿियो मस्कन सिंध खे बनायो। सच त इहो आहे त सिंधी खेसि शोहरतनि जी बुलंदियुनि ते पहुचायो। उस्ताद उमेद अली ख़ान मुश्किल रागनि ऐं तालनि में ॻाइणु पंहिंजो महबूब मश्किलो सम्झंदो हो। संदसि गायकी जो अंदाज़ ऐं आवाज़ तमामु सुरीलो ऐं हो ऐं वॾी मुश्किल सां संदसि इन राग खे को माण्हू ॻोल्हे लहंदा हुआ जेको राग ख़ान साहब ॻाईंदो हो। ख़ान साहब उमेद अली ख़ान जो राग जो उतार चढ़ाव निहायती निरालो हो। उस्ताद रुख ॾिसी मुख ॿोलींदड़ गायक हो ऐं ख़याल खे ख़याल, ठुमरी खे ठुमरी, ग़ज़ल खे ग़ज़ल ऐं काफ़ीअ खे काफ़ी जे मिज़ाज मुताबिक़ ॻाईंदो हो। अवामी महफ़िलुनि में ख़याल खां सवाइ ठुमरियूं, ग़ज़ल ऐं लता जा गाना बि ॻाईंदो हो। उमेद अली ख़ान पंहिंजी ज़ात सिफ़ात में निहायती ख़ूबसूरत, ख़ुश पोशाक, ख़ुश ख़ुराक, ख़ुश अख़लाक ऐं वज़ेदार शख़्सियत जो मालिक हो। सदाईं अछो उजरो ऐं शीशे जीअं साफ़ रहियो। मैरान जो दाग़ न संदसि लिबास ते नज़र आयो, न वरी संदसि रागदारी ते। संदसि नहटाई, आजिज़ी ऐं इनकिसारी वारियूं ख़ासियतूं बि मशहूरु आहिनि। उस्ताद उमेद अली ख़ान आम महफ़िलुनि में घटि वेंदो हो ऐं सिंध जा कुझु ज़मींदार ऐं जागीरदार संदसि ज़ाती दोस्तनि में शामिल हुआ। तिन में नबी बख़्श सिराई, झुॾे गुदाम वारो, ॼाम सैफुल्ला झलमक्सी वारो, ॼामोट फज़ल अली शाह, एज़गुल मटियारी वारो ऐं साईं मोहम्मद ज़मा शाह मटियारी वारो क़ाबिल ज़िक्र आहिनि, जिन वटि ॾींहं जा ॾींहं, महीननि जा महीना वञी तरसंदो हो ऐं ॻोठाणो माहौल ख़ान साहब खे तमामु घणो पसंदि ईंदो हो। ख़ान साहब घोड़े सवारी
ऐं शिकार जो बि शौक़ीन हो, सो उन रंग ते माहौल मां लुत्फ़ अंदोज़ थियण लाइ पंहिंजे क़याम खे तब्दील करे छॾींदो हो। संदसि निशस्त बर्ख़ास्त बि वाक़ई नवाबनि वारी हुई। हू राग जी रियासत जो बिलाशक नवाब हो। रेडियो पाकिस्तान लाहौर ऐं हैदराबाद सां अवाइली दौर खां ई संदसि वाबस्तगी रही, जिते सिंधी सिराइकी काफ़ियुनि खां सवाइ रागदारी जे प्रोग्रामनि में बि हिसो वठंदो हो। हैदराबाद जे रेडियो म्यूज़िक स्कूल जे मॉडरेटर तौर पर पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनई ऐं उन प्रोग्राम में संदसि शागिर्द सुरैया हैदराबादी, आशिक़ हुसैन, अशफाक़ अहमद ख़ान, सादिक अली ऐं ॿिया शामिल हुआ। उस्ताद उमैद अली ख़ान मुल्क जे समूरनि रेडियो स्टेशन जी सालगिरहनि वारे प्रोग्रामनि खां सवाइ अफ़गानिस्तान जे जश्न ताजपोशी जे मौक़े ते ज़ाहिर शाह जे ख़ुसूसी सॾ ते अफ़गानिस्तान बि वियो, जितां दादो तहसीन सां गॾु इनाम व इकराम पिणु वठी आयो। हैदराबाद जी हिकु महफ़िल में उमैद अली ख़ान ॻाए रहियो हो त उन महफ़िल में वेठल हिकु रिटायर्ड उस्ताद रड़ कंदे चयो त बंदि करियो राग, तूं ग़लति ॻाए रहियो आहीं। उमैद अली ख़ान पंहिंजे राग खे बंदि कयो ऐं हुन जूं ॻाल्हियूं गौर सां ॿुधणु लॻो। उस्ताद हुन खे चयो त उमैद अली ख़ान, हिन राग में हीअ शइ न हुई। उमैद अली ख़ान पंहिंजे सिर सोचियो ऐं उन खां पोइ हुन महसूसु कयो त हुन खां ग़लती थी आहे ऐं पंहिंजी निशस्त तां उथी वञी सॼी महफ़िल जे आॾो उन उस्ताद जे गोॾनि ते हथु रखी 100 रुपया इनाम ॾिनई ऐं उन खां माफ़ी घुराई। इहो हो ख़ान साहब उमैद अली ख़ान। निहायती ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदड़ उस्ताद उमैद अली ख़ान जा आख़िरी अयाम अलालत ऐं ग़रीबी में गुज़रिया। तोड़े जो खेसि सदारती एज़ाज़, तमग़ाए हुस्न कारकर्दगी ऐं ॿियनि एज़ाज़नि सां नवाज़ियो वियो हो। आख़िर में उस्ताद जी क़ुवत समात जवाबु ॾेई वई हुई। जॾहिं संदसि सुर सुतल हुआ तॾहिं संदसि परस्तारनि ऐं मदाहुनि जो वॾो हल्को मौजूदु हो, मगर अलालत जे बिस्तरे ते जॾहिं आयो त संदसि पाछोप संदसि खां हमेशह साथ छॾे वियो। रेडियो हैदराबाद पंहिंजे सक़ाफ़ती प्रोग्राम जहिड़ा गुल गुलाब जा संदसि घर ते वञी रिकॉर्ड कयो हो। उन इंटरव्यू में नाक़िस क़ुवत समात सबबि खेसि काग़ज़ ते सवाल लिखी ॾिना विया ऐं उस्ताद उन जा जवाब ॾींदो रहियो। ऐं इहो यादगार इंटरव्यू जनाब आगा सलीम ऐं ग़ुलाम अली शेख गॾिजी रिकॉर्ड कयो हो। उस्ताद उमैद अली ख़ान जा पोयां ॾींहं हैदराबाद में गुज़रिया। हू अकेलो थी चुको हो ऐं संदसि हिकु देरीना दोस्त ख़िदमतगार मोहम्मद ताहिर हुन सां गॾु हो। खेसि लाहौर वारी जाइ ते छॾे आयो। 10 जनवरी 1979 ते हवाउनि में हुल हुलिया त उस्ताद उमैद अली ख़ान असां खां हमेशह हलियो वियो ऐं खेसि मियाणी साहब वारे क़ब्रिस्तान लाहौर में मिटी माओ हवाले कयो वियो। त साहिबु ही हो थोरो मुख़्तसर तारुफ़ जेको असां पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो। त छो न हाणे ख़ान साहब जो हिकिड़ो कलाम ॾिसूं ॿुधूं, हुन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं। त दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था ख़ान साहब जो ही यादगार नग़्मो। मुंहिंजा केची कौल करे विया, मुंहिंजा केची कौल करे विया, हुय न वेल वञण जी, मुंहिंजा केची कौल करे विया, मुंहिंजा केची कौल करे विया। सॾड़ो थियो सरकार जो, सॾड़ो थियो सरकार जो, माड़ियूं महल छॾे विया, माड़ियूं महल छॾे विया, हुय न वेल वञण जी, मुंहिंजा केची कौल करे विया, मुंहिंजा केची कौल करे विया।
जागी जागी जिन याद कयो सारी रात सुबह हुन जी शब्द लतीफ़ चए मिट्टी लधोमा कोड़े कन सलाम आसनून जे कोड़े कन सलाम अची आसनून जे मुंहिंजा खेची कॉल करे वया मुंहिंजा खेची कॉल करे उठी आधी रात जो उठी आधी रात जो लाडाना लॾे लाडाना लॾे हुयना वञण जी मुंहिंजा केची कॉल करे वया शाह निहत तो जुड़ भाया निहत तो जुड़ भाया जुड़वल वसंदो में वञा त पुसम कपड़ा छॾिया त टुकमनी तोड़ खामशी तब कोलू कूड़ी ना थिया केची कॉल करे वया मुंहिंजा केची कॉल करे वया हुयना वेरे वञण जे मुंहिंजा केची कॉल करे वया अधूं शाह सो शाह लतीफ चए गोली अखे ना गॾे वया हुयना वेरे वञण जी मुंहिंजा केची कॉल करे वया केची कॉल करे वया हुयना वेरे वञण जी मुंहिंजा केची कॉल वेलकम बैक जी निस साहब जी जी
हज़रत उमैद अली ख़ान छा गायक हो, जी हाँ, छा वॾो मूसीकार हो, हुन सां तव्हां बि कलाम ॿुधाया, हुन सां जी कलाम ॿुधाइनि रेडियो ते, त तव्हां ख़ान साहब खे हुन सां कहिड़े दर्जे ते आणियो था? अशरफ छा आहे त मूंखे त बुनियादी तरह सां हुन जा जेके बि रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते 3-4 कलाम आहिनि गायल, छाकाणि त हू उन ज़माने में ॻाईंदो हो जॾहिं ब्रॉडकास्टिंग लाइव असांजी थींदी हुई, होम स्टेट हॉल खां वठी असांजे मौजूदा जेको प्रेस क्लब जे भरिसां रेडियो पाकिस्तान आहे, त उस ताईं बि हुनजी जेका गायकी हूंदी हुई घणो करे लाइव हूंदी हुई। इब्तिदा में त हू उस्ताद मोहम्मद जुम्मन जी बि मौसीक़ीअ में ॻाइणु पसंदि कंदो हो, ऐं दोस्त बेहीदर आयो बि हू ॾाढे शौक़ सां ॻाईंदो हो उस्ताद मोहम्मद जुम्मन जी तर्ज़। पर गॾोगॾु जेके हुन जा 3-4 कलाम आहिनि जेके मूंखे बेहद पसंदि आहिनि, हिकिड़ो त शाह लतीफ़ जी जेका काफ़ी आहे वाई आहे, सुख जा सांघियड़ा मोट शाल मिलन, इहो त पोइ नज़ीर बेगम पोइ ॻायो आहे न साईं? उहो फिल्मी गानो में अलॻि बोल आहिनि, सिर्फ़ु हुनजो थल साॻियो आहे, पर हेठि बोल वरी फिल्मी सिचुएशन जे हिसाब सां आहिनि। ठीकु आहे, माना पहिरियों कलाम उहा सुख जा सांघियड़ा मोटी शार मिलन शाह लतीफ़ जी वाई आहे, जेका सॼी जी सॼी भिटाई सरकार जे नाले सां उस्ताद उमैद अली ख़ान रेडियो हैदराबाद ते रिकॉर्ड कराई आहे। उन खां पोइ मैनू तेरे जहा सोना होर लभदा ना, ही सराइकी काफ़ी है जेका पाण रेडियो हैदराबाद ते रिकॉर्ड कराई अथनि। मैनू तेरे जहा सोना होर लभदा ना, मैनू तेरे जहा सोना होर लभदा ना, बैठा रवां तेरे कोल रूरज दाना, मैनू तेरे जहा सोना हाय होर लभदा ना, जावां सोहणिया दे बूहे पावें सटे विच खूवे, जावां सोहणिया दे बूहे पावें सटे विच खूवे, तैनू मिलना जरूर है, तैनू मिलना जरूर है, दिल हटदा ना, मैनू तेरे जिहा सोना होर लभदा ना, मैनू तेरे मैनू तेरे जिहा सोना हाय होर लभदा ना, बैठा रवां तेरे कोल रूरज दाना, मैनू तेरे तेरी याद सतावे राती नींद नावे, तेरी याद सतावे राती नींद ना आवे, दिन कां कुरलावे, दिन कां कुरलावे, गल दसदा ना, तेरे जिहा सोना होर लभदा ना, तेरे जिहा। ॿियो आहे मुंहिंजा केची कॉल करे विया, हीअ नवेल वेहण जी, त इहो हिकिड़ो हुन जो कलाम आहे जेको। पर अशरफ उस्ताद
उमेद अली खान जॾहिं असीं तस्कुरु कंदासीं त हैदराबाद में हू विशनदास जो कारखानो टंडो आगा जे भरिसां फुलियली आहे, हीउ हुनजो क़दरदान हो जंहिं हुनखे उते महल माड़ियूं अॾे ॾिना ऐं उस्ताद उमेद अली खान उन में रहियो अची। सुभान अल्लाह। असल में ग्वालियर घिराणो, ग्वालियर हिकिड़े इलाइक़े जो नालो आहे न, त जीअं पटियाला हिकिड़ो इलाइक़े जो नालो आहे, शाम 84 हिकिड़े इलाइक़े जो नालो आहे, किरियाना हिकिड़े ॻोठ जो नालो आहे। त इहे गवैया पंहिंजी सुञाणप जीअं बसि रईस अमरो हुई हुजे या नसीर मिर्ज़ा टंडे ठोड़ाई हुजे या गुलज़ार अली खान सांगड़ाई हुजे, त इहे हिननि पंहिंजे ॻोठ सां नाला ॾिना आहिनि। पर उस्ताद उमेद अली खान जंहिं गायकीअ खे खणी पियो अचे उहो अकबर आज़म जे दरबार जो गायक आहे तानसेन। अच्छा। ही पाण खे उन तानसेन ग्वालियर जो आहे न, अच्छा, ग्वालियर इलाइक़े जो आहे तानसेन। त ही इम्प्रेस आहिनि या उनजी जेका गायकी कनि था उहो तानसेन जी गायकी कनि था। उहो हो ग्वालियर जो, तानसेन ग्वालियरवी हो। त हिननि वरी पंहिंजे ख़ानदान जो सिलसिलो ग्वालियर सां हलायो, शिकारपुर में जीअं तव्हां रहिया, पर पोइ हैदराबाद में वॾो अरसो विशनदास जो कारखानो, टंडो आगा जेको मुमताज़ मिर्ज़ा जो जिते घर आहे, जिते मिर्ज़ा गुल हसन करबलाई, जिते मुराद अली मिर्ज़ा, असांजो वरी थोरो फुलियली जो लपार आहे। हाणे उस्ताद गुलाम रसूल खान ऐं उस्ताद उमेद अली खान ॿ भाउर आहिनि। उस्ताद उमेद अली खान जी भेण जेका आहे उहा ख़ान साहब अख्तर हुसैन खान जी घरवारी आहे, जेका उस्ताद अमानत अली जंहिं ॻायो इब्न इंशा जी उठो पूछ करो, ऐं ॿियो फतेह अली हुनजो भाउ। इहे ॿई उस्ताद उमेद अली खान जा भाणेजा आहिनि। अच्छा, सुभान अल्लाह। उस्ताद मंज़ूर अली खान जे घर में उस्ताद उमेद अली खान जी भेण आहे। उस्ताद मंज़ूर अली खान जी भेण उस्ताद उमेद अली खान जे घर में आहिनि। त ही सॼो सिलसिलो। ऐं उस्ताद गुलाम रसूल खान नंढो भाउ आहे उस्ताद उमेद अली खान जो, उहो वरी अची फिरदौस कॉलोनी लियाकत कॉलोनी में रहियो। उस्ताद उमेद अली खान उस्ताद गुलाम रसूल खान पाण में सगा भाउ, ॿई गायक आहिनि, पर हुनजो बर सग़ीर जी लेवल ते नालो, हुनजो पाकिस्तानी सतह ते। पर हाणे टंडे आगा में रहिया, पर बाद में उस्ताद उमेद अली खान लाहौर में रहियो वञी पंहिंजे भाणेजनि सां गॾु। उस्ताद उमेद अली, फतेह अली जेके, असद अली खान, इहे वग़ैरह, अख्तर अली खान वॾा पटियाला वारा। पर ही जेको ॿियो भाउ हुयो उस्ताद गुलाम रसूल खान, उहो फिरदौस कॉलोनी में लियाकत कॉलोनी में अची रहियो, जिते हुनजा सभु पुट गवैया थिया। उस्ताद फतेह अली जेको हिन वक़्तु पगदार आहे ग्वालियर घराणे जो, उहो बिल्कुलु शागिर्द ऐं गायकी जो अंदाज़ सॼो उस्ताद उमेद अली खान जो, उहो शागिर्द आहे ऐं उन गायकी रखे थो। हमीद अली खान, ही ॿई भाउर गॾिजी ॻाईंदा। वरी रजब अली पैदा थियो, वरी वहीद अली पैदा थियो। इहे उस्ताद उमेद अली खान जा सगा भाइटिया आहिनि ऐं गुलाम रसूल खान जा पुट आहिनि। त मक़सदु चवण जो इहो त इन्हनि ख़ानदाननि उस्ताद गुलाम रसूल खान खां अलावा उस्ताद मंज़ूर अली खान बि पैदा कयो। त आउं सम्झां थो त बर सग़ीर में ग्वालियर जी गायकी जेका हिन वक़्तु सिंध में अॼु ताईं राइज आहे, असांजे गायकनि अनवर हुसैन विस्तड़े खां वठी अदी आबदा परवीन जे आलाप ताईं जेको रंग आहे उहो असांखे बेसिकली उस्ताद उमेद अली खान ऐं ग्वालियर, छाकाणि त बीबो खान बि, पोइ ज़ुल्फ़िकार अली, मज़हर हुसैन, इहे बि उन जा कंहिं न कंहिं तरीक़े सां उन ख़ानदान में अचनि था। अलबत्ता असांजे जेको उस्ताद उमेद अली खान आहे पंहिंजी ज़िंदगी जा आख़िरी ॾींहं लाहौर में गुज़ारिया, उते ई हुनजी तदफ़ीन थी जीअं तव्हां चयो, पर ज़िंदगी जो ॻचे हिसो जेको आहे उनजो उहो हैदराबाद गुज़रियो। ऐं हुनजी वॾी में वॾी जेका शदीद वाबस्तगी रही हुई उहा असांजे रेडियो पाकिस्तान हैदराबाद सां हुई। ख़्वाजा इमदाद अली साहब जिन पंहिंजे मज़मून में लिखियो आहे त जॾहिं धमाल सिंजड़ी दा शहबाज़ कलंदर, इहा पंहिंजे भोपाली राग में जेका फ़क़ीर अमीर बख़्श फ़क़ीर अब्दुल गफ़ूर ॻाई, पर उस्ताद उमेद अली खान जी वॾी ख़्वाहिश हूंदी त आउं हिनखे कंहिं ॿिए राग में कंपोज़ कयां, पर असांजे ख़्वाजा इमदाद साहब चयो त पाण ॿी तर्ज़ ठाहे खणी आया। लाल मेरी पत रखियो भला जी, ॿी तर्ज़ ठाहे खणी आया उस्ताद उमेद अली खान। त मुंहिंजी रिकॉर्ड कयो कंहिंखे, असांजे ख़्वाजा इमदाद साहब। त ख़्वाजा इमदाद साहब चयो त न, हीअ जीअं न मोर थो टिले जी हिकिड़ी इंटरनेशनल तर्ज़ आहे, उहा राइज आहे, त हाणे हुनखे या जीअं हो जमालो जी तर्ज़ खे तव्हां बदिलाए नथा सघो। त ख़्वाजा साहब चयो त मूं इनकार कयो त असीं इहा धमाल जी ॿी का रिकॉर्डिंग न कंदासीं, छो त अवाम में मक़बूल थी वियल तर्ज़ जेका आहे उहा इहा ई आहे जेका फ़क़ीर अब्दुल गफ़ूर ऐं ॿियनि ॻाई आहे। त इहे उस्ताद उमेद अली खान जो आख़िरी में जीअं तव्हां ख़बर पियो त समातूं हुनजूं ख़तमु थी वियूं। अलबत्ता आउं सम्झां थो त हू त पाण हलियो वियो आहे,
पाण ख़ामोश थी वियो आहे, पर हुनजो रंग, हुनजो असर, हुनजो राग सिंध ते ख़ुशबूअ वांगुरु हिकिड़े महिरबान ककर वांगुरु छायो पियो आहे। हाय हाय हाय, सभु यकीन करियो त अञा बि गुफ़्तगू करियूं आहे, पर जीअं हाणे वक़्त जो मूं तव्हांखे ॿुधाए पियो त तमामु हाणे बिल्कुलु प्रोग्राम जो आख़िरी हिसो बि ख़तमु थी वियो आहे। त दोस्तो, हीउ हो असांजो अॼोको प्रोग्राम महिराण जा रागी, जंहिंमें असां ज़ाहिदा परवीन ऐं ख़ान साहब उमेद अली ख़ान जी शख़्सियत, उनजे फ़न ते गुफ़्तगू कईसीं। असांजे म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾिना इजाज़त। साथ सलामत।
Mama bani bani baga mare ne da re ga ga mare ne da re ga ga ma da re ne da ne da ne re ne ga ma da ga ne re mama bani bani Mama bani bani bala mare dare ne manu sara jo ji sa Mama bani da ni mama bani da mama bani da ni mama bani da mare da ni da yo manu ga Mama bani da hey
ba ni da ni da da ni da da ni ni da 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 ni da ni da 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 ni da 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 ni da ma ba da da ni ga 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 ma are da ni da da ni da da hey yo ma ja